अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम सिंटैक्स सां गॾु आवां जो मेज़बान इमरान शाह लखियारी। नाज़रीन, ॿाहिरियां मुल्क जेके हूंदा आहिनि, जेके ख़लीजी मुमालिक चयो या यूरोपियन कंट्रीज़ चयो, जिते असांजा जेके आहिनि काफ़ी जेके माण्हू लीव्स गुज़ारण बि वेंदा आहिनि हितां पाकिस्तान खां ऐं उते घुमण फिरण बि वेंदा आहिनि, पर उतां जी जेकी गवर्नमेंट आहे उन जी हमेशह इहो कोशिशूं रहंदियूं आहिनि, हमेशह इहो कोशिशूं रहियूं आहिनि त उतां हू बि जेका पंहिंजी आवाम खे मुकमिल जेको आहे उहो सहूलियतूं मुहैया करे हर लिहाज़ का, चाहे उहा बिजली जी सहूलियत हुजे, चाहे उहा गैस जी हुजे, चाहे उहा पाणी जी हुजे, उनमें हू पंहिंजो भरपूर जेको आहे उहो 100% जेको आहे उहे कमु कंदा आहिनि ऐं पंहिंजे शहरियुनि खे उहे हर सहूलियतूं ॾींदा आहिनि। सिर्फ़ु उहे ई न, पर हितां खां अगरि केरु उते टूरिस्ट वेंदा आहिनि, जेके घुमण फिरण वेंदा आहिनि, जेके सियाह वेंदा आहिनि, उते सैर तफ़री कंदा आहिनि, उन्हनि खे बि उहे सेम जेके न सहूलियतूं मुहैया जेके हूंदियूं आहिनि। अगरि इन केस ऑफ एमरजेंसी अगरि हुन सां का मसइलो थी थो वञे या प्रॉब्लम थी थो वञे त वेंदे उते जी इंतिज़ामिया खां वेंदे पुलिस ताईं, पुलिस खां वेंदे उतां जा DC मेयर वग़ैरह जेके बि आहिनि, जेके बि आला क़यादत आहे, जेके बाला ऑफिसर आहिनि, उहे उन्हनि सां भरपूर तरीक़े सां कोऑपरेट कंदा आहिनि। पर उन जे बरक्स अगरि ॾिठो वञे असांजे मुल्क में, असांजे मुल्क पाकिस्तान में, जॾहिं त हिते हर शइ मौजूदु आहे, हर शइ अवेलेबल आहे, पर उन जे बरक्स हिते सभु शयूं उन्हनि कंट्रीज़ जे उबतड़ आहिनि। गुज़िरियल राति में बारिश जो सिलसिलो जेको न उहो शुरू थियो, जेको न उहो मुल्क में थधिकार जो हिकिड़ो ज़बरदस्त जेको न हिकिड़ो बारिश हुयो। हैदराबाद में जेको आहे उहो तमामु ज़बरदस्त बारिश जो सिलसिलो शुरू थियो। तक़रीबन उहो राति जो 12:30 खां मुने 1 बजे जेको न बारिश जो सिलसिलो शुरू थियो ऐं जेका वसंदी रहे, जंहिं सबबु मुल्क थधो त थियो, शहर थधो त थियो, पर जेका लाइट जी सहूलियत आहे, जेका हमेशह जी आहे, साला साल जी आहे, उन में का बि बहितरी न अची सघी। न हैस्को बहितरी आंदी, न इंतिज़ामिया बहितरी आंदी, न आला अमलदार वफ़ाक़ी हुकूमत, न सूबाई हुकूमत, न अवाम खे उहे सहूलियतूं ॾियण में कामयाबु पियूं। नतीजो इहो थियो त जीअं ई बारिश अगरि शुरू थी, स्टार्ट थी, त जेको आहे न बाक़ाइदा पहिरीं जी रिवायत खे बरक़रार रखंदे जेको आहे बिजली जीअं ग़ाइबु थी, वरी जेको आहे उहा बिजली सुबुह जो नज़ूल थी, ज़ाहिर थी, ऐं ज़ाहिर बि उहा ईअं थी जो फ़क़ति जेको आहे न 30 मिंटनि खां या 40 मिंट उहा बिजली मुस्तक़िल जेको आहे न हली, उन खां पोइ वापसि जेका ग़ाइबु थी आहे, उनजो अञा ताईं पतो न आहे। अवाम अहिड़े हब्स में, अवाम अहिड़ी गर्मी में, जेका बिल्कुलु जेको आहे न मारींदड़ गर्मी आहे, एतिरी तेज़ गर्मी आहे, उन में जेको आहे न वीचारी अवाम जेका आहे न उहा तमामु घणी परेशान थी वई आहे। नतीजो इहो थियो त लियाकत कॉलोनी वारे हिकिड़े इलाइक़े में उतां जी अवाम जेको आहे एहतिजाज कंदे, एहतिजाज हुननि एॾो जेको न उहो कयो जो हू जेको न हैस्को जे सभु ऑफिस में बि विया ऐं उतां जेको न एक्शन वग़ैरह उनजे साम्हूं बि उन्हनि एहतिजाज कयो, ऑफिस में घड़ी आहे। अवाम खां जेको सब्र जो पैमानो आहे उहो लबरेज़ पियो थिए, छो त गर्मी तमामु घणी आहे, हब्स तमामु घणो आहे। अवाम आख़िर वञे कहिड़े पासे, केॾे वञे, कंहिंजा दर खड़काए? हीअ जेके आला हुकुमरान आहिनि, जेके आला नुमाइंदा आहिनि, जेके इंतिज़ामिया आहिनि, उहे त पंहिंजी हैसियत वारनि कमरनि में उन्हनि वॾा वॾा जनरेटर मौजूदु आहिनि, उन्हनि वॾियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि, 4-4 कनेक्शन मौजूदु आहिनि, 3-3, 6-6, 5-5 कनेक्शन मौजूदु आहिनि, जिन खे कंहिं बि ॻाल्हि जी परवाह न आहे। हू पंहिंजी AC वारी गाॾी में लहनि था त AC वारी ऑफिस में वहनि था, वरी AC वारे ऑफिस मां वञनि था त AC वारे पंहिंजी जेको आहे न वञी घर में रेस्ट कनि था, फार्म हाउस ते वञी इंजॉय कनि था। पर अवाम उहें जी उहें दरबदर आहे जीअं हू पेश हुई। पर के बि जेके बि नुमाइंदा आया, जेकी बि आला इक़्तिदारी आहे, जेके अवाम जे वोट ते चूंडिजी आया, उन्हनि कॾहिं बि अवाम जो न सोचियो। हालत इहा आहे जो जीअं ई राति खां बारिश पई त लाइट जो त बिल्कुलु जेको न कारोबार जेको नज़र न पियो अचे, लाइट जी ते जेको न उहा जीअं लाइट वई आहे, जीअं ग़ाइबु थी आहे, त उहा नज़र ई नथी अचे। पर जॾहिं त ॿियनि मुमालिकनि में ईअं थींदो, आख़िर इहो बहितर इंतज़ाम छो नथो कयो वञे? आख़िर छाजे करे थियो थो? अगरि थोरी घणी बूंदाबांदी पए थी त लाइट ईअं थी ग़ाइबु थिए जीअं ख़बर ई नथी पए, पोइ अचण जो को टाइम टेबल ई न हूंदो आहे। रीज़न छा ॼाणायो वेंदो आहे त बारिश पई आहे, तारुनि ते पाणी आहे, थंभनि ते पाणी आहे, ट्रांसफार्मर ते पाणी आहे। आख़िर ॾिठो वञे त ॿियनि ॿिया जेके मुमालिक आहिनि, उन्हनि में त हिकिड़ियूं जेका उन खे जेका न हलाइण जो हिकिड़ो सिलसिलो ऐं हलाइण जो हिकिड़ो निज़ाम आहे न, लाइट उते बि आहे, बिजली उते बि आहे, काफ़ी शयूं उते मौजूदु आहिनि। पर असां छो नथा उन्हनि मां सिखूं? असां छो नथा उन्हनि जी शयूं जेके न उहे पाण जेको न एडॉप्ट कयूं? पर असांखे करिणो न आहे। असां इहो हिकिड़ो मिशन रखियो आहे, असां इहो हिकिड़ो पंहिंजो एजेंडा रखियो आहे, हिकिड़ो इहो असां पंहिंजो रखंदा अचूं त अवाम खे हमेशह असांखे परेशान करिणो आहे। अवाम खे कंहिं बि क़िस्म जूं सहूलियतूं न आहिनि ॾियणियूं, अवाम खे ईअं ई पिसणो आहे जीअं हू पिसे पियो। राति हल्की बारिश थी आहे, बारिश खां पोइ सुबुह जो उहे नज़ारा थिया आहिनि त कई इलाइक़ा अहिड़ा आहिनि हैदराबाद जा जिन ते पाणी जा दुबा लॻा पिया आहिनि। निज़ाम इहो आहे त मख़सूस एरियाज़ में तव्हांखे हिकिड़ी ॿ गाॾी नज़र ईंदी, उहे एरियाज़ जिते कंहिं MNA जो घरु हूंदो, कंहिं MPA जो घरु हूंदो, बाक़ी जेके
तव्हांखे रस्ता आहिनि जेके ॾुतरियल इलाइक़ा चऊं या नंढा इलाइक़ा चऊं या जेके घटि जेके वारा इलाइक़ा चऊं जिते उहे उतां जे इलाइक़नि जा जेके आहिनि उहे रोड रस्ता जेके आहिनि उहे पाणी में ॿुॾा पिया आहिनि। हालांकि बारिश त लाज़मी आहे, अलाह जी रहमत आहे, पर हीअ जेका इंतिज़ामिया उहा अलाह जी ज़हमत थी करे छॾे। अलाह जी रहमत खे इंतिज़ामिया जेको आहे न उहा अलाह जी ज़हमत थी करे छॾे। जॾहिं ईअं न हुजणु खपे, हिकिड़ो पूरो निज़ाम हूंदो आहे, पूरी हिकिड़ी वहिंवार हूंदो आहे, उनखे उहे शयूं खणी हलनि ऐं उन निज़ाम खे जे तहत जेको आहे न अगरि बारिश पवे थी त इंतिज़ामिया तहरुक में अचे, इंतिज़ामिया रोडनि ते हुजे, इंतिज़ामिया ॿाहिरि हुजे, छो त इन्हनि खे जेको आहे न अवामी चूंडे जेको आहे न उहो आला ऐवाननि आला इक़्तिदारनि में आंदो आहे। तंहिंजे अलावा अवाम मुख़्तलिफ़ वक़्तनि में एहतजाज बि कया, अवाम मुख़्तलिफ़ वक़्तनि में लाइट जे हवाले सां ऐं हिन पाणी जे हवाले सां जेको आहे न प्रोटेस्ट बि कया, पर के बि जेको आहे न उन्हनि ते ध्यानु नथा ॾियनि, न उन्हनि जी ॻाल्हि ॿुधी थी वञे। थोरी घणी बारिश जो नतीजो इहो थियो त अक्सर हैदराबाद जा रोड रस्ता जेके आहिनि उहे पाणी जी ज़द में अची विया। कुझु रोड रस्ता त अहिड़ा बि आहिनि जेके अञा बि जेकॾहिं टुटियल आहिनि, भॻल आहिनि। लाज़मी आहे ही बरसाति अगरि पवंदी या वरी जेको आहे अगरि बरसाति ॿियो वसकारो पवे थो त उनजो नतीजो छा थींदो। इंतिज़ामिया इहे सभु शयूं खणी जेको आहे न उहो आवाम जे हवाले सां जेको आहे उनखे आगाह करे। ऐं नाज़रीन जेके ॿुधंदड़ आहिनि, जेके ॾिसनि पिया त इहो कोशिशि कनि जेके उन जा जेके नंढड़ा ॿार आहिनि असांजा, जेके ॿाहिरि घुमनि था या ॿार रांदि रूंद कनि था, त जेको आहे न उतां जे वालिदनि खे, पंहिंजे वालिदनि खे उन्हनि खे खपे त पंहिंजे ॿारनि जो ख़ासि तौर ते ख़्यालु रखनि। ख़ासि तौर ते जेके बिजली जा खंभा आहिनि असांजा, हूअं ई माशाल्लाह खंभा जेके आहिनि उहो तव्हांखे ख़बर आहे त उनजी हालति कहिड़ी हूंदी आहे, त तारुनि खां, बिजली जे खंभनि खां उहे पासो कनि। छो त लाज़मी आहे अर्थ बि थिए थो, करंट बि थिए थो, करंट पास बि थिए थो, त किथे ईअं न थिए त असां जेको आहे न कंहिं वॾे नुक़सान में जेको आहे न हलिया वञूं। इंतिज़ामिया प्रोग्राम मुंहिंजो करण जो मक़सदु इहो आहे त जीअं अगरि राति बारिश थी आहे, बारिश जेको आहे हल्की फुल्की जेका बि थी, तेज़ बारिश जेका थी, उन में जेका इंतिज़ामिया जेका पतो आहे वाइकी थी वई। कई जेको आहे न उहो इलाइक़नि में पाणी बीठल हो, कई इलाइक़नि में जेको रोड पाणी सां भरियल आहे, कीचड़ नज़र पिया आयो, अवाम परेशान बि थी। बारिश जेको आहे न उहो अलॻि जेको आहे न उन पाणी अवाम खे अलॻि पियो परेशान करे, न निकासी आब जो निज़ाम जेको आहे न दुरुस्त आहे, न उन पाणी खे कढियो पियो वञे। मथां वरी जेको आहे न हैस्को वारनि जेको आहे न ॿियो अज़ाब उनजे मथां किराए छॾियो। अवाम जे मथां त हूअं ई अज़ाब किरायो पियो वञे, हर तरह जी सूरत में, कॾहिं पेट्रोल जी शक्ल में, कॾहिं जेको आहे न उहो महांगाई जी शक्ल में, कॾहिं जेको आहे न अवाम खे मुख़्तलिफ़ टैक्सनि जी शक्ल में, यानी कि हर तरीक़े सां मख़सूस जेको तबिको आहे, ग़रीब अवाम जेको आहे उहो पिसजे पियो। बाक़ी जेके आला ऐवाननि में वेठल आहिनि, जेके वॾा भोतार आहिनि, वॾा वॾेरा आहिनि, वॾा जेके आहिनि उहे पंहिंजा ज़मीदार आहिनि, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जी का बि परेशानी न आहे। छो त लाज़मी मिलूं बि उन्हनि जूं आहिनि, जेको आहे न ज़मीनूं बि उन्हनि जूं आहिनि, हुकूमतूं बि उन्हनि जूं आहिनि, रेट बि उन्हनि जा आहिनि, रेट हणण वारा बि उहे आहिनि, ऐं जेको आहे न अवाम खे पिसण वारा बि उहे आहिनि। त लाज़मी हिकिड़ी मासूम वीचारी अवाम आहे जेका रोज़ कमाए थी, रोज़ खाए थी, ऐं अक्सर जेको आहे न डेली वेजिस ते माण्हू हूंदा आहिनि, उहे कहिड़े पासे वञनि। हुकूमत ख़बर न आहे छो त जेका दावा करे थी, जेका ऐलान करे थी 300 यूनिट मुफ़्त ॾींदासीं, असां 200 यूनिट मुफ़्त ॾींदासीं, अवाम खे घर ॾींदासीं, अवाम खे सोलर सिस्टम ॾींदासीं, अवाम खे ही शयूं ॾींदासीं, हू शयूं ॾींदासीं, पर अञा ताईं उहे शयूं नज़र नथियूं अचनि। त ख़ुदा अवाम ते रहम कयो, अवाम ते जेको आहे न एॾो बोझ न विझो जो अवाम जी बर्दाश्त खे उहे शयूं ॿाहिरि निकिरी वञनि। लाइट जो वहां वारा, बिजली जो वहां वारा, इंतिज़ामिया खे घुर्जे त अगरि बारिश पवे थी त इन सभिनी निज़ामनि खे जेको आहे न गॾु खणी हले ऐं अवाम खे एतिरियूं तकलीफ़ूं न ॾे। बिजली जो हिकिड़ो दौरानियो ठाहियो वञे ताकी बिजली उन्हनि खे अवाम खे पंहिंजे मुक़ररु जेको वक़्तु आहे, टाइम आहे, उन में ॾिनी वञे। लोड शेडिंग जो दाइरो एॾो न वधायो वञे जो लाज़मी घर में ॿार बचा वॾा बि जेके हिन जेको आहे न मोतमार गर्मी में जेको आहे न तमामु घणा परेशान थी विया आहिनि। इंतिज़ामिया खे इन हवाले सां भरपूर सोचणु बि खपे, इंतिज़ामिया खे ॾिसणु बि खपे, ऐं बारिशुनि जो जेको वहिंवार आहे उन में कोशिशि करणु खपे त जेके रस्तनि रोडनि ते पाणी, जेके नंढा इलाइक़ा आहिनि जिन में पाणी जमा थो थी वञे, उते तुर्त तरीक़े सां जेको आहे उते पाणी कढाइण जो ख़ासि तौर पे इहो उतां जे UC चेयरमैननि जो बि जेको आहे न कमु आहे, छो उन्हनि जो ई कमु आहे त जिते अगरि उन जे इलाइक़नि में पाणी थो बीहे, जिते लाइटिंग न आहे, उन्हनि खे पैसा था मिलनि, महीने जा पैसा था मिलनि, गवर्नमेंट तरफ़ां उनखे पैसा ॾिना था वञनि, हू पंहिंजी UCs में कमु कराइनि। ऐं अवाम जो कमु आहे त हू पंहिंजे UC चेयरमैन्स खां पुछनि त ही जेको मसइला आहिनि, जेके मसाइल आहिनि, इन्हनि खे तव्हां कहिड़े लिहाज़ सां जेको आहे हल था कयो। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम सिंध टाक में ॻाल्हि ॿोल कईसीं अॼु जे जेको ही बारिशूं थियूं उन हवाले सां जेको हैदराबाद जो निज़ाम हो, जेको ॿियनि मुल्क में, जेको ॿियनि शहरनि में निज़ाम थियो उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं, ऐं हैस्को जे हवाले सां
त जेका ही अण एलानिया लोड शेडिंग कंदा उन वाले सां ॻाल्हि ॿोल कईसीं त इंतिज़ामिया खे बि असां इहा रिक्वेस्ट कईसीं त इन ते हू पंहिंजो भरपूर तवजो ॾियनि। पंहिंजी मेज़बान इमरान शाह खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।